पेशेवराना ऐं ज़ाती कामयाबियुनि लाइ ॻाल्हाइण ऐं इज़हार जी ताक़त खे बहितर बणाइण अंतर आहे ऐं इन ई मुहारत ते उबूर ज़िंदगीअ में केतिरनि ई मौक़नि जा दर खोले सघे थो। इन लाइ कुझु टिप्स खे सांढणु घुर्जे। कंहिं स्पीकिंग क्लब जो हिसो बणिजी अव्हां खे प्रैक्टिस, फीडबैक ऐं ॿियनि वटां सिखण सां सपोर्ट मिली सघे थी। लाॻीतो मश्क स्पीकिंग पावर खे बहितर बणाइण जी कुंजी आहे। इन लाइ ज़ोर ज़ोर सां ॻाल्हाइण जी मश्क लाइ वक़्तु मुक़ररु करियो। खणी इहो मुताले ज़रिए हुजे, तक़रीरुनि या वरी प्रेज़ेंटेशन ज़रिए हुजे। कॾहिं कॾहिं राब्ता लफ़्ज़नि खां सवाइ बि थींदा आहिनि। इशारनि ज़रिए इज़हार करणु, पुरएतमाद बॉडी लैंग्वेज ऐं अखियुनि जी चुरपुर सां अव्हां पैगाम खे असराइतो बणाए सघो था। आवाज़ में लाहा चाढ़ा ईंदा आहिनि। इन्हनि जी टोन में तब्दीली आणे सघिजे थी त जीअं ॿुधण वारनि जी दिलचस्पीअ खे बरक़रार रखी सघिजे। पंहिंजी तकरीर खे रिकॉर्ड कयो ऐं पोइ इन खे ॿुधो त जीअं इन जे हिस्सनि ते गौर करे सघिजे जिन ते अव्हां खे महिनत करण जी ज़रूरत आहे। पंहिंजी स्पीकिंग पावर खे बहितर बणाइण लाइ पंहिंजे हम उमिरनि जी सोहबत या कोचिंग खे ॻोल्हियो। इन्हनि हिकमत अमलिन खे पंहिंजी स्पीकिंग प्रैक्टिस में शामिल करे अव्हां पंहिंजे ॻाल्हाइण वारी महारत खे वधाए सघो था, एतमाद खे वधाए सघो था ऐं सुठो ॻाल्हाईंदड़ बणिजी सघो था।